अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनून तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ी अहमद लगोट मीर मोहम्मद लाखो जे रहवासी रज़ा मोहम्मद मल्लाह प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची दाहिंदे चयो त मुंहिंजे ॾाॾे रहीम बख़्श मल्लाह खे सदर अयूब जे दौर में सिंध लैंड कमीशन पारां तिरछे में 16 एकड़ 30 वेसा ज़मीन मिली हुई। हाँ मुंहिंजो ॾाॾो तक़रीबन 4 साल अॻु वफ़ात करे वियो आहे। पीउ वफ़ात करे वियो आहे। उन जी ज़मीन जी रिकॉर्ड वठण लाइ तपेदार मोहम्मद इब्राहिम बान 2 सालनि खां पंधु पियो करे, पर ज़मीन जो रिकॉर्ड नथो कढी ॾे। कॾहिं मुख़्तियारकार सकनि ॾे थो पंधु कयां, कॾहिं DC ॾे, पर रिकॉर्ड कोन थो ॾिनो वञे। मां रेवेन्यू डिपार्टमेंट जे आला ऑफिसर ऐं DC शहीद बेनज़ीर अबा खे अपील थो करियां त ग़रीब ते रहम करे तपेदार मोहम्मद इब्राहिम बान खे पाबंद कयो वञे त मूंखे ज़मीन जो रिकॉर्ड ॾिनो वञे। ॿी सूरत में मां पंहिंजो पाण खे ॿाहिरि ॾींदुसि। हुन जो ज़िम्मेवार तपेदार इब्राहिम बान हूंदो। मीर मोहम्मद लाखो मसलो मूंखे इब्राहिम रिकॉर्ड नथो ॾे, मुंहिंजे ॾाॾे रहीम जो उहो रिकॉर्ड नथो ॾे। चए थो तुंहिंजो रिकॉर्ड आहे ई कोन। तिरछीअ में 16 एकड़ 30 गुंठा। चए थो तुंहिंजो रिकॉर्ड आहे ई कोन। मां हली हली छितो थी पियो आहियां, मुंहिंजो को बि मसइलो हल नथो करे। सभिनी वटि वियो आहियां, DC वटि वियो आहियां, मुख़्तियार साहिब वटि वियो आहियां, हिते वियो आहियां, मूंखे रिकॉर्ड नथा ॾियनि। सखर कोन वियो आहियां, हैदराबाद वियो आहियां रवेन में, उते बि चवंदा तुंहिंजो नवाशाह ज़िले में रिकॉर्ड आहे ऐं सकंड में आहे। मूंखे इब्राहिम बान नथो ॾे, चए थो तुंहिंजो रिकॉर्ड आहे ई कोन। अपील मूं DC कई, मां अपील थो कयां मूंखे महिरबानी करे गवर्नमेंट मूंखे वठी ॾे रिकॉर्ड, न त मां पंहिंजे पाण खे बाहि ॾींदुसि। महिरबानी करे मूंखे वठी ॾे रिकॉर्ड। इब्राहिम बान हूंदो, इब्राहिम मुंहिंजो ज़िम्मेदार रज़ामंद जो हूंदो। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।